ऑपरेशन गज़ब हक़ में पाक फ़ौज तोरखम सेक्टर में कार्रवाई कयूं आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कार्रवाइयुनि दौरान अफ़गान तालिबान पोस्ट के कामयाबी सां निशानो बणायो वियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जे हमले जे नतीजे में अफ़गान तालिबान जी पोस्ट तबाह थी वई। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फ़ौज हदफ़ हासिल थियण ताईं कार्रवाइयूं जारी रखंदी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ऑपरेशन गज़ब हक़ में पाक फ़ौज तोरखम सेक्टर में कार्रवाइयूं कयूं आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कार्रवाइयुनि दौरान अफ़गान तालिबान पोस्ट के कामयाबी सां निशानो बणायो वियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जे हमले जे नतीजे में अफ़गान तालिबान जी पोस्ट तबाह थी वई। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फ़ौज हदफ़ हासिल थियण ताईं कार्रवाइयूं जारी रखंदी। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त ऑपरेशन गज़ब हक़ में पाक फ़ौज तोरखम सेक्टर में कार्रवाइयूं कयूं आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कार्रवाइयुनि दौरान अफ़गान तालिबान पोस्ट के कामयाबी सां निशानो बणायो वियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जे हमले जे नतीजे में अफ़गान तालिबान जी पोस्ट तबाह थी वई। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फ़ौज हदफ़ हासिल थियण ताईं कार्रवाइयूं जारी रखंदी। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त ऑपरेशन गज़ब हक़ में पाक फ़ौज तोरखम सेक्टर में कार्रवाइयूं कयूं आहिनि।